भरसा करमपुर थाने जी अदगोट खानो चाचड़ में खादम चाचड़ ऐं मलंग चाचड़ धुर में मामूली गाल तां झेड़ो। मलंग चाचड़ धुर पारा खादम चाचड़ धुर का पढ़ल नारी फुर करे घर विहण सबब सदमे में संदस मासूम नींगरी बख्तावर्दी शाबान चाचड़ फौत थी वही। वाक़े सबब घर में कोराम मची वियो। होरा खादम चाचड़ धुर पारा बख्शो चाचड़ शाबान चाचड़ मुस्मात हुसना चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस ऑफिस चौक अॻियां वाक़े खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। ॿिए तरफ़ वारिस नींगरी जो लाश खणाए करमपुर थाने ते पहुता। वाक़े जी एनसी दाख़िल जॾहिं त एनसी दाख़िल थियण सबबि पुलिस वाक़े जी जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।